अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? ऐं दुआ कजो त इंशाअल्लाह अल्लाह साईं बहितर कंदो ऐं कराची जा ऐं आसे पासे जेके बि साहिली पट्टियूं आहिनि इंशाअल्लाह सभु ख़ैरु थी वेंदो। छो त अॼु मां न्यूज़ ॾिठी ऐं न्यूज़ में इहो ई हुयो त मकरान साहिली पट्टी ते जेको आहे सुनामी डेवलपमेंट स्टार्ट थियणु शुरू थी वियूं आहिनि ऐं जेको आहे बिल्कुलु फॉल्ट लाइन ते एनर्जी डेवलपमेंट स्टार्ट थी वियूं आहिनि जंहिंजे सबबु ज़िलज़िले जा बि चांसिस आहिनि ऐं जेकॾहिं उनजो रुख़ हिन तरफ़ थियो कराची जी तरफ़ त काफ़ी नुक़सानु थी सघे थो। त अल्लाह साईं खां दुआ कजो त सुनामी ऐं ज़िलज़िले जहिड़ियूं आफ़ती शयुनि खां अल्लाह साईं सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। ऐं काफ़ी टेंशन वारी ॻाल्हि आहे छो त ज़ाहिर आहे न्यूज़ में महकमियात वारनि जेको आहे नोटिस जारी करे छॾिया आहिनि ऐं उन्हनि बि जेको आहे पंहिंजी तरफ़ां इहो ई चयो आहे त भई एहतियात कयो ऐं साहिली पट्टी ते जेके बि घर आबाद आहिनि जेके बि ॻोठ आबाद आहिनि उन्हनि खे जल्द अज़ जल्द ख़ाली करण जो नोटिस ॾिनो वियो आहे। ऐं इहो बि ॿुधायो वियो आहे त कोई टाइम फिक्स कोन्हे जो असां कंहिंखे ॿुधायूं त टाइम छा आहे, कहिड़े वक़्तु कुझु थी सघे थो। अलाह न करे एनी टाइम ते असां बीठा आहियूं त दुआ कयो। हीउ उहो वक़्तु आहे जंहिंमें असांखे अल्लाह खे यादि करणु खपे, पंहिंजा गुनाह माफ़ु कराइणु खपनि ऐं अल्लाह साईं खां तौबा करणु खपे त जेके बि असांजो ग़लतियूं आहिनि असांखे माफ़ु कर। न सिर्फ़ु इहा सिचुएशन ॾिसी करे पर हर वक़्तु तव्हां अल्लाह खे यादि कंदा कयो ऐं अल्लाह साईं खां माफ़ी घुरंदा कयो ऐं कोशिशि कंदा कयो त तव्हांजी ज़ात मां कंहिंखे बि को नुक़सानु न पहुचे। उनखे अलावा ॿियो इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त जेके घर में भेनरूं वेठियूं आहिनि ऐं स्पेशली कराची में ऐं कराची खां ॿाहिरि जेको आहे पंजाब साइड बि काफ़ी केसिस थिया आहिनि। उहे केसिस छा आहिनि मां तव्हांखे ॿुधायां थी। उहे केसिस इहे आहिनि, हिकिड़ो त गैस घर में आहे कोन ऐं जंहिं वक़्तु चेक कनि थियूं ऐं उन्हनि जो ध्यानु थोरो बि हेॾे होॾे थी थो वञे त उहो गैस बंदि करणु विसरी थो वञे उन्हनि खां। ऐं जंहिं वक़्तु उन्हनि खे गैस बंदि करणु विसरी थो वञे प्रेशर सां जॾहिं गैस अचे थो ऐं उहो जॾहिं गैस जी जेको हिकिड़ी स्मेल हूंदी आहे सॼे घर में फैलणु शुरू थी थिए पई त एहतियात कयो, काफ़ी डेंजरस आहे। छो त उन सां कार्बन मोनोऑक्साइड पैदा थींदी आहे जंहिंजे करे जेको आहे घरनि खे नुक़सानु थींदो आहे, ब्लास्ट थींदा आहिनि। ऐं सिलेंडर्स जॾहिं बि तव्हां भरायो था त ख़ुदा जे वास्ते सिलेंडर्स चेक करे वठंदा कयो छो त उन्हनि में बि थोरी बि लीकेज हूंदी त उन सां बि ब्लास्ट थियनि था। ऐं ॿियो काफ़ी जाइनि ते मां इहो ॾिठो आहे त प्रेशर मशीन्स आयूं आहिनि जेके माण्हू घरनि में यूज़ कनि था त न यूज़ कयो। इहो हिकिड़ो त ग़ैर क़ानूनी बि आहे ऐं नुक़सानदेह बि आहे छो त जॾहिं उनजो प्रेशर डेवलप थींदो त एज़ यूजुअल उहो बि ब्लास्ट कंदा। ईअं हिकिड़ी वीडियो बि मां ॾिठी हुई इंटीरियर पंजाब जी हुई जंहिंमें घर जो घर ईअं उॾी वियो हुयो। कुझु वीडियोज़ मीरपुर ख़ास जी बि साम्हूं आयूं हुयूं त इलाही नुक़सान थी सघनि था इन सां। त इन जे करे पंहिंजो एहतियात कयो, पंहिंजे घर वारनि जो एहतियात कयो। ऐं गैस न बि आहे त तव्हां सब्र कयो, राति जो मानी पचायो, ॾींहं जो आराम कयो छो जो अॼुकल्ह इहो ई सिस्टम थियो आहे राति जो खाओ पीओ, ॾींहं जो आराम कयो। त बिल्कुलु पंहिंजे प्रोग्राम जो असां आगाज़ करे चुका आहियूं। अॼु मां तव्हांखे ॿुधायां असां सां गॾु ॿ गेस्ट आहिनि ऐं ॿई सिंगर आहिनि। ॿियो इहो तव्हांखे मां ॿुधाइणु ज़रूरु चाहींदसि त शोभी भाई अॼु न ईंदा छो त शोभी भाई जी तबियत इलाही ख़राबु आहे। कल्ह बि हुननि जी तबियत ख़राबु हुई, थोरा डाउन हुया, उन्हनि खे फीवर थी वियो आहे, फ्लू थी वियो आहे ऐं जंहिंजे करे हुननि जी तबियत काफ़ी ख़राबु आहे त हुननि अचण खां एक्सक्यूज़ कयो हुयो। त तव्हां दुआ कजो त शोभी भाई बिल्कुलु ठीकु थी वञनि ऐं हू असांखे सुभाणे परीहं जल्दी सां जॉइन कनि। त बिल्कुलु असां सां गॾु अॼु हिते मौजूदु आहिनि हमीद अंसारी साहब आहिनि ऐं ॿियो आहे माइज़ा अली। इन्हनि जा डुएट में बि सॉन्ग्स आहिनि ऐं अलॻि अलॻि बि ॻाईंदा आहिनि पर घणो करे डुएट इन्हनि जा सॉन्ग्स ॿ टे आहिनि जेके असां उन्हनि सां अॼु ॿुधंदासीं। माइज़ा हिकिड़ी जेको आहे न्यू स्टार आहे, नओं टैलेंट आहे। त मां चाहींदसि त जेके बि असांखे अॼु कॉल्स कनि त बिल्कुलु माइज़ा खे एप्रिशिएट बि कजो ऐं उनजी हौसला अफ़ज़ाई बि कजो त जीअं ही पंहिंजो करियर अॻिते सुठे खां सुठे ऐं बहितर खां बहितर बढ़ाइण जी कोशिशि करे। बाक़ी हमीद साहब खे त तव्हां ॾिठो ई हूंदो डिफरेंट चैनल्स ते डिफरेंट गाननि में तव्हां हुननि जा गाना बि ॿुधा हूंदा। माइज़ा खे एप्रिशिएट करणु न विसारिजो, ज़रूरु कॉल कजो ऐं इन्हनि खे जेको आहे हौसला अफ़ज़ाई इन्हनि जी कजो। त उन्हनि खां वेलकम कंदमि, हिन सां कचेरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो भई? तबियत सही आहे तव्हांजी? तव्हां कीअं आहियो माइज़ा? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। त माइज़ा मां तव्हां खां पुछणु चाहींदसि तव्हां किथां खां आया आहियो? जी मां मातली मां आहियां। मातली मां,
सही उते ई रहंदा आहियो? जी हा। ठीकु आहे, उते ई रहंदा आहियो। ऐं कराची ईंदा रहंदा आहियो? जी हा, ईंदा रहंदा आहियूं, फंक्शन वग़ैरह हूंदा आहिनि पोइ ईंदा आहियूं। अच्छा अच्छा। ऐं भाउ तव्हां? बदीन शहर। बदीन मां। शहर में वेठल आहियूं। सही। बाक़ी प्रोग्रामनि में हर जगह ते वञूं था। सही। तव्हां त मुंहिंजे ख़्याल सां चैनल्स वग़ैरह में प्रोग्राम्स में ईंदा रहंदा आहियो। काफ़ी आया आहियूं। मुंहिंजो शुरू में तमामु मशहूरु गानो हलियो, केटियन ते हलियो, कशिश ते मिलणु थी वियो मुश्किल ॾिसण खां परे, मूं त रावण तां कंडा हटाए छॾिया, तो त रस्ता ई पंहिंजा मटाए छॾिया, असां खां जुदायूं चङियूं कोन चइबियूं, यकियूं अलविदायूं चङियूं कोन चइबियूं, रूना ॾाढा आहियूं खिलायो फिरी। सही। इहो मुंहिंजो मशहूरु गीत हलियो। सही सही। कशिश तां हलियो ऐं मालिक जा करम आहिनि जेको सो इनशाअल्लाह वरी बि असांखे इहा उमेदु हूंदी आहे त चैनल ते अचूं, ख़्वाहिश हूंदी आहे हिकिड़ी, छो त चैनल हिकिड़ो बैन अल-अक़वामी चैनल आहे केटीएन जेको दुनिया ॾिसे थी जी, त उन में असां उन्हनि दोस्तनि जा थोराइता आहियूं जेके असांखे हिते इनवाइट कनि था। असांखे हिकिड़ी वधीक कुझु कोन्हे, सिर्फ़ु हिकिड़ो ॾुखु हूंदो आहे त असां सिंध जा रवासी आहियूं, बदीन ज़िलो ऐं ठठो ज़िलो हर हमेश कल्चर ऐं सकाफ़त खां इन्हनि खे परे रखियो वियो आहे। उन्हनि खे अहिड़ा सरकारी प्रोग्राम थियनि था या ॿाहिरि जा प्रोग्राम थियनि था या लतीफ़ सरकार आहे, कलंदर शहबाज़ आहे, अहिड़ा जेके सकाफ़ती ॾियारा थियनि था उनमें बदीन ऐं ठठे खे कोन यादि कयो वेंदो आहे। इहो ॾुखु आहे असांजे जेके सकाफ़त खाते जा वज़ीर आहिनि। बाक़ी केटीएन वारनि जूं त वॾियूं मोहबतूं आहिनि, हर हमेशह जेको सो असांखे जॾहिं वक़्तु ईंदो आहे त असां घुराए वठंदा आहियूं, असीं उन्हनि जा महिरबान आहियूं। सही। माइज़ा मुंहिंजे ख़्याल में पहिरियों दफ़ो आई आहे चैनल ते। जी हा। त माइज़ा कीअं पियो लॻे तव्हांखे? तव्हांखे हुयो यकीन त तव्हां कंहिं ॾींहुं तव्हां मतिलबु एॾे वॾे चैनल ते वेंदा, इंटरव्यू ॾींदा? न कीअं पियो लॻे तव्हांखे हेॾे अची करे? मूंखे त ॾाढो सुठो थो लॻे, तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं कचेरी। तव्हां शो ॾिसंदा आहियो हूअं? जी जी ॾिठो आहे तव्हां शो? तव्हांजो शो ॾिसी त आया आहियूं, डिमांड कयो असांखे शो में इनवाइट करियो। माशाल्लाह, असांखे ॾाढो तव्हांजो शो मुतमइन कयो आहे ॾाढो। महिरबानी महिरबानी। त माइज़ा तव्हां केतिरनि सालनि जा हुआ जो तव्हां ॻाइणु शुरू कयो? संभार हुआसीं, निढा हुआसीं। केतिरा तक़रीबन घणनि सालनि जा? 5 सालनि मां मूंखे शौक़ु हो। अल्लाह, 5 सालनि जे ॿार खे पंहिंजी ख़बर कोन हूंदी आहे। मूंखे शौक़ु हो, माना जिथे आउं ॿुधंदसि पोइ मूंखे शौक़ु जाम हो। अच्छा। जी हा। मुंहिंजी अम्मी बि सिंगर हुई। अच्छा अच्छा। जी हा। अम्मी जो नालो? रुबीना। रुबीना काविश। रुबीना काविश, ठीकु आहे। सही। त पोइ अम्मी खे ॾिसी ॾिसी तव्हांखे शौक़ु पैदा थियो? जी हा। उन चयो, उनखे ॾिसंदा हुआसीं, फंक्शन में वेंदी पोइ असां बि ॿार हुआसीं, गॾु असांखे खणी वेंदी हुई, त हिनजे करे हुनजे गॾु वञी वञी पोइ शौक़ु थी वियो। सही। पोइ वॾा थी वियासीं। सही। त तव्हांजो उस्ताद केरु रहियो आहे, अम्मी या तव्हांजो? मुंहिंजी अम्मी आहे। अम्मी उस्ताद आहे, माशाल्लाह। त पोइ अम्मी खां सिखंदे तव्हांखे कीअं लॻो? सिखंदे कीअं लॻो? सही लॻो ऐं मज़ो आहे ॾाढो सिखण में। हिकिड़ो नालो थी वञे त उन में मज़ो आहे न। न इंशाल्लाह इंशाल्लाह तव्हांजे प्यार इंशाल्लाह बिल्कुलु। ऐं अम्मी जी तव्हां सेखारियल आहियो त माशाल्लाह अम्मी तव्हांखे सुठो ई सेखारियो। जी हा, अम्मी जी सपोर्ट आहे जॾहिं न न, सुठी ॻाल्हि आहे। हा, तव्हां पढ़ंदा बि आहियो? जी हा। छा पढ़ंदा आहियो? स्कूल में छा पढ़ंदा आहियूं? छा पढ़ंदा आहियो ॿुधायो न? छा पढ़ंदा? कहिड़ी क्लास में आहियो? 5वीं क्लास में पढ़ियो, पोइ वरी छॾे ॾिनो। अच्छा अच्छा, सही। त पोइ पढ़ाई अॻिते न कयव? अॻिते कोन कयो। छो? बसि इन मसइलनि में को पंहिंजा मसइला हुआ इन जे करे। अच्छा अच्छा, हलो अल्लाह साईं बहितर कंदो इंशाल्लाह। ऐं भाउ तव्हां केतिरे अरसे खां था ॻायो पिया? हा, मुंहिंजो 91 खां शुरूआत आहे। हूं त बचपन खां वठी असांजो इहो माइटाणो फन आहे। अबा ॾाॾा कंदा हुआ, असांजा घराणे जा बदीन शहर जो तमामु ऐं सिंध शहर पर माना ठीकु ठाकु उस्ताद मिठू कच्छी ऐं माई नूर बानो, माई अलावा साईं, इन्हनि सां असांजा वॾा जेके से घुमंदा हुआ, हारमोनियम प्ले कंदा हुआ, को ढोलकूं वॼाईंदा हुआ। सही। ऐं असांजो त इहो माइटाणो फन आहे ऐं माण्हू पंहिंजे फन खे छो लिकाए। सही। असांजा मुंहिंजो पीउ जेको हो झांपी वॼाईंदो हो। अच्छा। पोइ वरी माई नूर बानो सां गॾु उस्ताद मिठू कच्छी सां गॾु पोइ उहे रेसलूं कंदा हुआ, कमरनि में वेही गीत ॻाईंदा हुआ या सेरा ॻाईंदा हुआ, त उन्हनि खे ॾिसी असांखे शौक़ु थींदो त भई असीं बि माना ॻायूं, शौक़ु थींदो उन्हनि खे ॾिसी। असलु उन्हनि खे ॾिसी सिखियासीं। पोइ मज़े जहिड़ी इहा ॻाल्हि हूंदी त पोइ असीं हिकु जहिड़ा जेके नंढा नंढा असीं पाण में सौट मासात
पाड़े वारा पोइ सिरूं खणी हिकिड़ी सिरी उभरी रखंदा हुआसीं, हिकिड़ी हेठि रखी पोइ उनखे उन ते माना प्रैक्टिस पिया कंदा हुआसीं, माना शौक़ु हूंदो हिकिड़ा वरी ढोलकी खणी पिया वॼाईंदा हुआ। सही हा, इहो बचपन खां शौक़ु रहियो आहे। बाक़ी बाक़ाइदा 91 खां माना जेको सो शुरूआत आहे मुंहिंजी। पहिरीं मूं हारमोनियम प्ले कयो, पोइ उनखां पोइ सिंगिंग जो शौक़ु बाद में थियो। सही ठीकु आहे। हिते कॉल वठंदासीं। दुबई मां कॉल आहे, मीर मोहम्मद बुहेरी आहिनि असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। कीअं आहियो अवां? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक भाउ, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पंहिंजा करम। अवां ॿुधायो अॼु महिमाननि खे दिलि जे गहराइनि सां भली था कयो ॿिन्हिनि खे। वॾी महिरबानी भाउ। जी 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 भाउ, वॾी महिरबानी। जी जी, तमामु ज़बरदस्त प्रोग्राम आहे माशाअल्लाह, बहितरीन। हमेशह वांगुरु मां तव्हांखे हिकिड़ो शेर ॿुधाईंदुमि अॼु। जी जी ॿुधायो ॿुधायो। के मुर्क ॾिना के जीर ॾिना, के मुर्क ॾिना के जीर ॾिना, के घाव ॾिना के सूर ॾिना, के सार लधो के सूर ॾिना, जेके तोहफ़ा तक़दीर ॾिना, जेके तोहफ़ा तक़दीर ॾिना। उस्ताद बुखारी सभु यादि अथमि, सभु यादि अथमि। वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। ज़रूरी कशाला कटणा पवंदा। थैंक यू अदा, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। जी भाउ छा था चओ, हाणे ॿुधायो। मुंहिंजो मोहबत माण्हू करे थो, हिन में कशाला काटणा पवंदा, ॾुख सूर त आहे, ज़िंदगी जो हिसो आहे न। पोइ माण्हू मोहबत ई न करे न। बसि हाणे इहो दिलि करे थी न, माण्हू छा करे, माण्हू पंहिंजे बस में कोन हूंदो आहे। दिलि खां मजबूर छा आहे करे दिलि, तॾहिं त चवंदा आहिनि आशिक़ मजबूर आहे, भले केॾो बि कंधारो हुजे। दिलि के ते लॻी थी वञे पोइ माण्हू मजबूर थो थी वञे। सही। पोइ माण्हू पंहिंजे बस में न हूंदो, पोइ हुनमें तकलीफ़ हो न। ऐं हू बि इश्क में त शुरू खां वठी जेके से कशाला करणा पवंदा, तकलीफ़ूं आहिनि। सही ॻाल्हि आहे। अच्छा, तव्हां ॿिन्ही डुएट गाना घणा ॻाया आहिनि? असांजो पहिरियों गानो आहे इहो। अच्छा। हा, सेरो असां ॻायोसीं इहो। पोइ मूंखे असल त हूअं त असांजो तमामु घणो हिन सां विझड़ाप मुंहिंजी रही आहे हिनजी मदर सां। ऐं पोइ मूंखे शौक़ु थियो मुंहिंजो हाणे अदड़ी खे थोरो अॻियां आणिजे, छो त आणण सां ख़ुदा बि राज़ी थिए थो, कंहिंजी हिमत अफ़ज़ाई करणु। पोइ हिननि मूंखे चयो त असांजी हिमत अफ़ज़ाई कर, कुझु केसट बेसट असांजो। पोइ मूं केसट कराई, जेका हींअर उहा रिलीज़ ठही आहे, मुंहिंजो शो थी वियो आहे, ऑडियो रिलीज़ थी वई आहे, वीडियो हाणे थींदी। सही। पोइ हुनजो कराएसीं। हुन में जेको सो सिलेक्शन जेका सा मलूक निज़ामाणी मशहूरु शाइर आहे, जंहिंजो मूं गीत ॻायो, हीउ ॻोठियो जे माण्हू सां उहो माण्हू वियो त मज़ो ई वियो, कीअं राति टिकां कीअं वटि रहां, अॼु तरसण जो कंहिं कोन चयो। इहो मशहूरु गीत मलूक निज़ामाणी जो। पोइ ॿियो मुंहिंजो तमामु काफ़ी सुठो शाइर आहे, रब ॼाणे केसीं ताईं तुंहिंजा मूंसां वेर हूंदा, तूं अलाए ईंदे कॾहिं तुलसी जहिड़ा केरु हूंदा। हिते कॉल वठंदासीं। तारिक हूंदा असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी तारिक पियो ॻाल्हायां, नौशरो फिरोज़ खां। जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? भाऊजन खे चवणु चाहियां, भाऊजन कहिड़ो सॉन्ग ॻाइनि था, उन्हनि खां पोइ असांखे कलाम ॿुधायो या ॿियो कलाम ॿुधायो। जी जी, कहिड़ो कहिड़ो भाउ? अदी पाकिस्तानी जेको इल्मु ॿुधो न आहे, को मशहूरु हुजे त ठीकु आहे ठीकु आहे, बिल्कुलु 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 चऊं था। तव्हां कोई गानो ॿुधाईंदव? न असां कोन ॿुधाईंदासीं, को परदेसिन जो हुजे त परदेसिन जे हिसाब किताब सां को असांखे ॿुधायो त तव्हांजी महिरबानी अची थींदी। ठीकु आहे भाउ, ठीकु आहे, असां कोशिशि कयूं था। बिल्कुलु, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। कोई परदेसिन ते गाना ठाहिया अथव? हा, हू जाम आहिनि, बिल्कुलु सही। परदेसिन खे यादि करे दिलि रोअंदी आहे, इहे मुंहिंजा सॉन्ग परदेसिन ते बि आहिनि। सही। पोइ चवंदो आहे हिकिड़ी शहरत परदेसी कॾहिं यार दिलि जो दिलि भर न कजे, वाह वाह। रही 4 रातियूं हलियो हो थो वञे, पोइ दिलि हिते पई सड़े आस में सलीम कच्छी जी। छो ज़ाहिर आहे परदेसी चंद्री महिमान हूंदा आहिनि, हलिया वेंदा आहिनि, पोइ हिन जो हाल त सही। परदेसिन खे बि यादि कयूं था, पर ब्रेक खां पोइ त वक़्तु आहे ब्रेक जो। जी व्यूअर्स, वक़्तु आहे ब्रेक जो, काॾे न वञिजो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स, ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं। ऐं हमीद साहब हिते ई आहिनि असां सां गॾु, माइज़ा बि हिते ई आहे, त उन्हनि सां कचेरी बि कयूं पिया, गाना बि ॿुधंदासीं। त मूंखे अदा इहो ॿुधायो तव्हां, त तव्हांजो पहिरियों गानो कहिड़ो हुयो जंहिंमें तव्हांखे ॾाढी मोट मिली हुजे? पहिरियों ॿुधायो त मूं रावण था कंडा ठाहे छॾिया, त हुते रस्ता ई पंहिंजा मटाए छॾिया। सही। असांखां जुदायूं चङियूं कोन चइबियूं। ठीकु आहे। मिलणु थी वियो मुश्किल, ई मुंहिंजो मशहूरु गीत हलियो। सही। उनखां पोइ हीउ ॻोठियो जे माण्हू सां, हींअर मुंहिंजो गीत हले पियो, असांजे लाड़ में लालण,
ऐं जवानी जो भलो भाकुर थधेरो थर नथो विसरे। तव्हां घणो करे ईअं सूफ़ी ई गाना ॻाया आहिनि? माना मिक्स गाया आहिनि। मिक्स ॻाया आहिनि, उर्दू बि ॻाया हाँ, उर्दू अथव? गाईंदो बिल्कुलु। पोइ बि फंक्शन्स वग़ैरह में ॻाईंदा हा हूंदव? गाईंदो। सही। त जीअं हाणे अॼुकल्ह काफ़ी ट्रेंड थी वियो आहे उर्दू सिंधी हा इंग्लिश हींअर हले मिक्स पई मिक्स टिकटॉक ते गाना। जेको हाणे तमामु ॻायल जल्दी थियो। ईअं बि कुझु ॻाया अथव? हा हा ईअं बि ॻाया सराइकी अथव? गीत बि ॻाया अथऊं। अच्छा अच्छा। सराइकी गीत हींअर मुंहिंजो अचे पियो चिकन दे चोले विच सोहणा लॻदई ओ कसम ख़ुदा दी ढोला मैकूं वणदई। ये मुंहिंजो टेक हींअर करे आया आहियूं इंशाल्लाह। अच्छा अच्छा इंशाल्लाह। हिते कॉल वठंदासीं। सुमेश आहिनि असां सां गॾु। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा बिल्कुलु ठीकु ठाक भाउ, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? शुक्र आहे मालिक जो। जी जी छा चवणु चाहींदो हेलो। भाउ? हेलो हेलो जी जी आवाज़ अचे पई? जी जी हेलो। सवाल हिकिड़ो सवाल है पुछी सघूं था? बिल्कुलु तव्हां सवाल करे सघो पिया, पर शायदि कुझु लाइन में प्रॉब्लम हुई जंहिंजे करे कॉल ड्रॉप थी वई। ऐं मां हमेशह चवंदी आहियां जॾहिं बि कॉल्स कयो त बराए महिरबानी तव्हां जेको आहे सिग्नल्स में अची करे कॉल्स कंदा कयो, ताकी असां तव्हांजी आवाज़ प्रॉपर ॿुधूं, तव्हां बि असांखे चङी तरह ॿुधी सघो। त अदा हींअर छा था ॿुधायो असांखे, कहिड़ो गानो था ॿुधायो? हींअर कैसर जाखरे जो गीत आहे जेको सबा एंटरप्राइज़ में मुंहिंजो पहिरियों एल्बम जेको शुरूआत में रज़ाक भाई मेमन जेको पाण ख़ुदि शाइर आहे बहितरीनु सही ऐं सोशल वर्कर बि आहे, उन सां गॾोगॾु सबा एंटरप्राइज़ जो मालिक बि आहे। मुंहिंजो पहिरियों एल्बम जेको सो उन रिलीज़ कयो जेको असांजे हिकिड़ो कल्चर जो गीत आहे रतल रियाण रस में मेलो मतल पिया छॾियूं थी वियो बेवसराणा पंहिंजे वतन पिया वञूं। सही इहा माना आम हिकिड़ो पहाको आहे हिकिड़ो। सही इहो मुंहिंजो गीत तमामु घणो हलियो। उनखां पोइ हींअर जेको एल्बम थियो आहे भाउ रज़ाक जे मातहत थियो आहे, उन में ही गीत आहे सफ़ा दिलि वियो खणी आई ठीकु। उहो वक़्तु पुराणो यादि। वाह वाह बिल्कुलु असांखे ॿुधायो। परवेज़ हिन लंजवाणी असां वो सफ़ा दिल वियो पले आही सफ़ा दिल वियो पले आही कुछ वक्त पुराणो याद कर कुछ वक्त पुराणो याद कर जागी प्यार करे वक्त पुराणो याद कर तो जिया मां
तो खापिरी की अकेलो रहा तोखे कहिड़ी ख़बर थी तो जिया मां सिवा तो खापिरी की अकेलो रहा इहो सोचा वेठो छामा छा थी वियो केॾो तोड़ पंहिंजो सुठो हूंदो हुयो सफ़ा दिलि जो भले आही सफ़ा दिलि जो भले आही कुझु वक़्तु पुराणो यादि कर कुझु वक़्तु पुराणो यादि कर हर कंहिंखां पुछा कंदो मुंहिंजी हुए कॾहिं धार न मानी खाईंदो हुए हर कंहिंखां पुछा कंदो मुंहिंजी हुए कॾहिं धार न मानी खाईंदो हुए इहे ॻाल्हियूं सभेई विसरी वई मूं त जान ॾेई तूं छॾींदो हुए सफ़ा दिलि जो भले आही सफ़ा दिलि जो भले आही कुझु वक़्तु पुराणो यादि कर कुझु वक़्तु पुराणो यादि कर तूं कैसर जाखरे जी दिल में आ गई मूंखे प्यारा पिरी तूं चाही न चाही तूं कैसर जाखरे जी दिल में आ गई मूंखे प्यारा पिरी तूं चाही न चाही हाणे छा जे करे तो विसारे छॾियो मुंहिंजो तोखां सिवारू न रहंदो हुयो सफ़ा दिलि जो भले आही सफ़ा दिलि जो भले आही कुझु वक़्तु पुराणो यादि कर कुझु वक़्तु पुराणो यादि कर जागी प्यार करे सुबुह थींदो हुयो ऐं ढोल मिलण मां थींदो हुयो सफ़ा दिलि जो भले आही सफ़ा दिलि जो भले आही कुझु वक़्तु पुराणो यादि कर कुझु वक़्तु पुराणो यादि कर कुझु वक़्तु पुराणो यादि कर वाह 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 माशाल्लाह ज़बरदस्त भा ते कॉल वठंदासीं पोइ ॻाल्हायूं त तव्हां सां बि ते मज़हर बलूच भा जी कॉल आहे असां सां गॾु हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भेण छा हाल आहे पुछायो बिल्कुलु ठीकु ठाक भा तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो दुआ लगी पिया ऐं सेण में महिमाननि खे सलाम पुॼा वालेकुम सलाम जानो थो ॿुधायां जी जी ॿुधायो मैं तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकता तुम्हारे बिना भेण कीअं आहे वाह वाह ज़बरदस्त भा कंहिंखे गानो चयो वियो भाभी खे हा न महिरबानी थैंक यू सभिनि खे सलाम सभिनि खे वालेकुम सलाम पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ मज़हर भा जॾहिं बि कॉल कंदा आहियो को गानो ॿुधाईंदा आहियो को शेर ॿुधाईंदा आहियो मज़ो ईंदो आहे ईअं कॉल्स कंदा रहो हमेशह अच्छा भा हिन जी शाइरी कंहिंजी हुई कैसर जाखरो केसर नूरियाबाद जो जाफ़र। आहे अच्छा अच्छा ऐं हिन जी धुन वग़ैरह कंहिंजी आहे इहा धुन असल ॻायल त धुन आहे पंहिंजी जी अतौला न्याज़ी जी ॻायल आहे सही
उनखे अंतरे खे थोरो मूं चेंज कयो आहे। अच्छा, अच्छा। अंतर थोरो मूं पंहिंजे हिसाब सां रखियो आहे। बाक़ी हुन थल जेको आहे सो अताउल्ला न्याज़ी जो सही गीत ॻायल आहे। सही बाक़ी जॻह जा म्यूज़िक जेको सो ॾिनो आहे निज़ाकत अली, असांजो तमामु सिंध जो भलो मूसीक़ार आहे। सही माइज़ा तव्हां जेको आहे जीअं अदा सां गॾु तव्हां गानो ॻायो आहे हिकिड़ो, त तव्हां अञा सिखो था या तव्हां बसि सिखी करे ने हाणे सिखी विया आहियूं। सिखी विया आहियो जी हा। ऐं कॾहिं कॾहिं थोरो घणो अदा खां कुझु सिखंदा आहियो? हा सिखंदा आहियूं, इहे रियाज़ कंदा आहियूं घर। केतिरो टाइम ॾींदा आहियो रियाज़ खे? रियाज़ में कलाक रोज़? रोज़ाना। हा सुबुह जे टाइम? हा हा सुबुह जो। अच्छा, पोइ तव्हांखे छा थो लॻे त तव्हांजो मतिलबु अॻियां जेको मुस्तक़बिल आहे उहो छा आहे? तव्हां कुझु सोचियो आहे हिन बारे में? सोचियो आहे अलाह साईं कंदो त नालो थी वेंदो, इंशाल्लाह थींदो नालो। सही, छो जो हींअर जेको वक़्तु आहे ॾाढो ॾुखियो वक़्तु आहे ऐं रोज़ नवां आर्टिस्ट अचनि पिया था इंडस्ट्री में, रोज़ नवां अचनि पिया था। नसीब जी ॻाल्हि आहे। ऐं तव्हांखे छा थो लॻे त उन्हनि जे विच में तव्हां पंहिंजो मुक़ाम ठाहे सघो था? इंशाल्लाह इहा ई उमेद आहे। इंशाल्लाह। तव्हां छा था चओ अदा? अॼुकल्ह कॉम्पिटिशन जो दौर आहे। बसि इहो ॻाल्हि इहा आहे त जी कॉम्पिटिशन जो दौर त आसान पियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि त अॼुकल्ह आहे सभु ॻाल्हि उस्ताद जेको अॼु मिशनूं आहिनि, मिशनूं अहिड़ियूं जदीद थी निकिरी विया आहिनि जेके हिकिड़े जंहिंजो गलो बि न आहे उनखे माना सुठो बनाए उनखे अॻियां आणनि था। उहो हिकिड़े हिकिड़े आइटम ते कलाक लॻाइनि था, वोकल ते, पोइ उन्हनि खे ठाहियो वञे थो। असल ॻाइणु ख़बर तॾहिं पवे थी जॾहिं लाइव ॻाए थो माण्हू, किथे कंहिंखे लाइव ॿुधिजे, पोइ उनजी आवाज़ जी पहचान उते नज़र ईंदी आहे। सही। बाक़ी सिखण जी का हुदूद न आहे, हीउ फ़न वसी आहे। उस्ताद बड़े ग़ुलाम अली साहब जॾहिं उनखां इंटरव्यू कयो वियो त उन इहा ॻाल्हि कई त मुंहिंजी ज़िंदगी अञा बि एतिरी हुजे हा जो वरी आउं सिखां, छो त अञा असीं शागिर्द आहियूं, उस्तादी जा पंध परे आहिनि, अञा असांजी सिखण जी ॼमार आहे, सिखूं पिया। ऐं बाक़ी हाणे कॉम्पिटिशन जिते ख़ुदा राज़ी आहे, जिते मालिक राज़ी थींदो आहे उहो अॻियां निकिरी थो वञे। सही। बाक़ी जी जीअं तव्हांजो ॿुधायो त तव्हां बदीन मां आया आहियो ऐं अदीप पाण माथली मां आई आहे, त हितां जा जेके बि सिंगर्स आहिनि उहे पंहिंजी महिनत त करे रहिया आहिनि, पर चैनल ताईं उन्हनि खे रसाई हासिलु नथी थिए, इन जी छा वजह आहे? उहा इहा ई ॻाल्हि आहे त मूं तव्हां सां पहिरीं ॻाल्हि कई हुई त अक्सर करे असांजे ॿिनि ज़िलनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हक़ीक़त उहो छाजे करे उहा का ख़बर न आहे। ईअं त हाणे असां वटि बि असांजा MP आहिनि पंहिंजे असांजे माना ज़िलनि जा, पहिरीं शर्त त उन्हनि खे असांजी तरफ़ां ॻाल्हाइणु खपे त भई असांजे खिते जा फ़नकार आहिनि, इन्हनि खे बि इनवाइट कयो वञे, इहे बि सिंध जो हिसो आहिनि। ऐं उहे असां जेके वज़ीर आहिनि सकाफ़त जा या कल्चर जा, उन्हनि खे हू पाण चवनि हा बाक़ी असांजे टैलेंट न हुजे, असांजे म्यूज़िशियन में टैलेंट आहे, फ़नकारनि में टैलेंट आहे, ऐं नथो चवां त मूं में आहे, पर तव्हां ॿिया ॿुधी ॾिसो असांजे माना लाड़ किथे अलानो ख़ासि केली, अलानो जूणे जो उस्ताद बादल राई, करीम कची, ख़ुदा बग कची, माना असांजो ग़ुलाम क़ादर राई, पर अहिड़ा काफ़ी जेके फ़नकार आहिनि माना जेके पिया आहिनि समाया पिया आहिनि, पर उन्हनि खे अहिड़ी पज़ीराई कोन थी मिले। पोइ उहा छाजे करे, उनजो छा मक़सदु आहे असांखे ख़बर नथी पवे। बाक़ी असीं पंहिंजे तरफ़ां कोशिशि करियूं था त असीं अचूं अॻियां, पोइ कंहिं दोस्त खे चवराइणो, हुनखे चवराइणो, पोइ अची था वञूं। इहा महिरबानी उन्हनि दोस्तनि जी आहे। फंक्शन्स ई कंदा आहियो? हा फंक्शन ई कंदा आहियूं। सही। त उन में तव्हांजा मतिलबु महीने में केतिरा फंक्शन्स थी वेंदा हूंदा? बसि हाणे अॻे त फंक्शन जो तमामु घणा ई थींदी हुई, प्रोग्राम तमामु घणा हूंदा हुआ जो माना निंड करण जे लाइ सिखंदा हुआसीं। उहो वक़्तु पोइ दुनिया जी जेका अचे पई तब्दीली, जेका तब्दीली नओं पाकिस्तान या सभु ॻाल्हियूं, पोइ नवाज़ शरीफ़ जेके सो ॾींहं जो राति जो काज बंदि कराए ॾींहं जो कराई, उन में बि वॾो फ़नकार वीचारे खे धकु लॻो। उनखां पोइ आहिस्ते 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 वरी जेको सो कोरोना जो धकु लॻो, ॿ टे जॻह कोरोना, हाणे कोरोना हाल बंदि पिया आहिनि, शादियूं बंदि आहिनि, त वीचारा फ़नकार केॾा कनि, फाका कशी ज़िंदगी गुज़ारीनि पिया। पोइ उन में इनकम घटि थी थिए पंहिंजे हिसाब सां, उहा महांगाई वधी वई आहे ऐं इनकम घटि आहे। बाक़ी हाणे पूरी करण वारो हू मालिक जी ज़ात आहे, उहो कॾहिं बुखियो कोन सुम्हारींदो। बेशक बेशक उनजो वाइदो आहे, न बुखियो सुम्हारींदो न बुखियो उथारींदो। बाक़ी हिननि त करे गुज़ारी आहे। बिल्कुलु। ते वक़्तु आहे ब्रेक जो जी व्यूअर्स, त जल्दी वापसि था अचूं, काल्ह न वञिजो। वेलकम बैक व्यूअर्स, वे तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं सुठी कचहरी थी रही आहे।
ऐं गाना बि ॿुधी रहिया आहियूं। अञा माइज़ा खां गानो ॿुधणु रहिजी वियो आहे, उन्हनि खां गानो ॿुधंदासीं। मूंखे उमेदु आहे त माइज़ा तव्हांजो आवाज़ु ॾाढो सुठो हूंदो जी हा ॿुधो आहे न? तव्हां पाण पंहिंजी तारीफ़ था कयो। उहो त अदा अदा ॿुधाए न त आवाज़ु सुठो अथसि। आवाज़ भलो आहे, तॾहिं मैंने त मुझे मूं पाण तॾहिं त खे मूं झूठ ख़बर कयो। आहे सुठो आहे मुंहिंजो आवाज़ सुठो आहे तॾहिं मूं झूठ पसंदि कयो। ईंदो सभिनी खे बाक़ी हाणे ॻाल्हि आहे त ज़ाहिर आहे दिलि ख़ुशि करण जे लाइ त पंहिंजो पाण खे चवंदो आहे त माण्हू मुंहिंजो आवाज़ु सुठो आहे। हा, पर तव्हां छा सोचे करे मतिलबु गॾु डुएट कयो? असल छा आहे जो जॾहिं सिलेक्शन कईसीं त मुंहिंजो इहो कंपोज़ धुन मुंहिंजी पंहिंजी कयल आहे। अच्छा, त सिरो इहो ॻाईंदो हुउसि, शादियुनि में प्रोग्रामनि में ॻाईंदो हुउसि। पोइ कंहिं हिकिड़े दोस्त मूंखे चयो हीउ गानो तव्हां कंहिंसां जूट करियो त वधीक ॾाढो मज़ो ईंदो। पोइ मूं फ़ाइज़ा खे चयो, फ़ाइज़ा लींजर माशाल्लाह सुठो थी हले। पोइ हाणे ॻाल्हि आहे त हुननि जो जॾहिं उन्हनि सां मुंहिंजो तमामु घणो कंबाइन रहियो आहियां, सही, घटि मां घटि 9 साल अच्छा उन्हनि सां गॾु। माशाल्लाह। बेबी शबाना ॻाईंदी, राज़दा परवीन तमामु पुराणी फ़नकार हुई, बहितरीनु फ़नकार। हीअ उन घराने जी छोकिरी आहे। पोइ उन्हनि टाइम न हो, पंहिंजी जॻह ते टाइम न हो। पोइ वरी हिन जो आवाज़ु ॿुधोसीं त आउं मुतमइन थियुसि, मुंहिंजो हिन जे आवाज़ में असांजो जेको सो गानो सही थी वेंदो। पोइ ड्यूट कयोसीं, माशाल्लाह अञा ऑडियो हले पियो, सुठो पियो हले। हींअर शादियुनि जा टाइम बि आहिनि ऐं छो त ख़ुशियुनि जे टाइमनि में सिरा हलंदा आहिनि। सही, सो मौक़े जी हिसाब सां रिलीज़ थी वियो आहे गानो। बाक़ी इंशाल्लाह हिते ॻाईंदासीं, ख़ुदा कामयाबु कंदो रब। इंशाल्लाह इंशाल्लाह। हिते कॉल वठंदासीं, पोइ ॻाल्हियुनि खे कंटिन्यू था कयूं पिया। गुलाब राय भाउ आहिनि असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, कहिड़ा हाल आहिनि भाउ, ठीकु आहियो? अभी तालम खुश है ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। जी जी अभी गुलाब राय कर रहे हैं तो डिस्ट्रिक्ट सागर सिटी शहर मजा जी जी, हेलो तो जी भाउ। जी जी अभी जेको सो तव्हां जो प्रोग्राम ॾिसूं पिया, तमामु मज़ो पियो अचे। वॾी महिरबानी भाउ। हाँ जी अभी तव्हां ही जेको पंहिंजे प्रोग्राम में जेको नवा टैलेंट जेके नवा फनकार ॾेखारियो पिया, जी जी त ईअं सम्झो तव्हां हिकिड़ी सिंध जी ख़िदमत पिया कयो। जी 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 अभी जी भाउ, वॾी महिरबानी। असांजी कोशिशि हूंदी आहे त असां सिंध में जेके बि टैलेंट आहे असां उनखे साम्हूं वठी अचूं। जी 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 जी। असांखे ॾाढी ख़ुशी पई थिए जेके तव्हां हिन प्रोग्राम में नवां फनकार घुरायो था, उन्हनि खे ॾेखारियो था। अलाह साईं तव्हांखे थैंक यू अदा, थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। ऐं माशाल्लाह सां बिल्कुलु जीअं माइज़ा अॼु लाइ मां तव्हांखे पहिरियां ई स्टार्ट में ॿुधायो त नओं टैलेंट आहे ऐं अॻिते वधण जी कोशिशि करे रही आहे, स्ट्रगल करे रही आहे। माशाल्लाह सां गानो ॻायो अथई ऐं इंशाल्लाह वीडियो बि तयारु थी वेंदी जल्दी ई। ऐं इनखे दुआउनि जी ज़रूरत आहे, तव्हांजी सपोर्ट जी ज़रूरत आहे। तव्हां जीअं ॿियनि खे सपोर्ट कंदा आहियो, ॿिए नए टैलेंट खे सपोर्ट कंदा आहियो, त ईअं माइज़ा खे बि सपोर्ट कयो ऐं इन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कयो। माइज़ा तव्हांखे जॾहिं ऑफर ॾिनी वई गाने जे लाइ त तव्हांखे हीउ गानो ॻाइणो आहे ऐं पोइ तव्हांखे छा फील थियो, उन तव्हांजा छा तासुरात हुया? मूंखे ख़ुशी थी ॾाढी। जी हा। ऐं जॾहिं गानो तयारु थी करे वरी तव्हां पाण ॿुधो त तव्हांखे छा महसूसु थियो उन वक़्तु? उन वक़्तु हाणे पहिरियों एल्बम आयो, ख़ुशी थींदी न। केतिरा गाना आहिनि उन एल्बम में? 11 आहिनि। 11 गाना। जूट सॉन्ग आहे। 12 ड्यूट आहे। 12 ड्यूट, 11 मतिलबु सोलो ॻायल आहिनि। सोलो 11 ॻायल आहिनि। अच्छा माशाल्लाह। ऐं हिकिड़ो जेको 12 गानो आहे तव्हां ॿिन्ही डुएट ॻायो आहे। जी सही। अञा हिकिड़ो ई एल्बम आयो आहे? हाँ जी, पहिरियों एल्बम आहे। पहिरियों एल्बम आहे, ठीकु आहे। अञा कंहिं ते बि वीडियो न आहे ठहियलु? न, वीडियो शो थी वियो आहे, बाक़ी हाणे बक़ाया अञा रिलीज़ कोन थियो आहे। अच्छा, रिलीज़ कोन सबा एंटरप्राइज़ जे तरफ़ां। कॾहिं रिलीज़ करण जो इरादो? इहो हाणे 2-3 ॾींहंनि में थींदो। अच्छा इंशाल्लाह। कयो हाणे आहे। अच्छा अच्छा, ज़बरदस्त। ऑल द बेस्ट। कॉल वठंदासीं। बिलाल आहिनि असां सां गॾु, लाड़काणे मां कॉल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। बिलाल भाउ, तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई आहे, तव्हां असांखे ॿीहर कॉल कयो। त माइज़ा हींअर तव्हां असांखे छा था ॿुधायो? हींअर कलाम आहे केसर जाखरे जो ऐं उन जी धुन कंपोज़ कई आहे उस्ताद अमीन। अच्छा अच्छा, ज़बरदस्त। तव्हांखे ॿुधायो। सही। त माइक तव्हांजे भरिसां आहे न? हा बिल्कुलु। सबा एंटरप्राइज़ जे तरफ़ां रिलीज़ न हो। ठीकु। हलो, ज़बरदस्त। माइज़ा जो बि आवाज़ु ॿुधो ऐं इंजॉय कयूं माइज़ा जो आवाज़ु।
वाह वाह माशाल्लाह माइज़ा छा गए तुसी तो माशाल्लाह आवाज़ ॾाढो प्यारो आहे तव्हांजो बिल्कुलु तव्हां जहिड़ो ऐं वो चयो मुंहिंजो आवाज़ सुठो हा बिल्कुलु भई तव्हां वाकई चयो त तव्हांजो आवाज़ वाकई सुठो आहे इहो सेल्फ कॉन्फिडेंस इंसान जे अंदरि हुजणु खपे ऐं सुठी ॻाल्हि आहे मूंखे सभिनि में वधीक जेका ॻाल्हि वणी न तव्हांजी उहा इहा ई वणी त तव्हांखे पाण ते एतबार आहे जी हा पाण ते एतबार हूंदो आहे नियत साफ़ हूंदी आहे त पोइ मंज़िल आसान हूंदी आहे ऐं मुंहिंजी दुआ आहे त अलाह साईं तव्हांखे इलाही तरक़ी ॾिए ऐं तव्हांजो इलाही वॾो नालो थिए इंशाअल्लाह अॼु तव्हां हिन प्लेटफॉर्म ते वेठा आहियो KTN अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जेको हर टैलेंट खे एक्सेप्ट कंदो आहे हर नए टैलेंट खे जाइ ॾींदो आहे जीअ में जायूं ॾींदो आहे ऐं अॼु तव्हांखे दुनिया में जिथे जिथे बि सिंधी भाउ भेण वसियल आहिनि ऐं असांजो चैनल सैटेलाइट चैनल आहे पहिरियों सिंधी चैनल आहे जिथे जिथे बि दुनिया में ॾिठो थो वञे अॼु सभिनीनि खे ख़बर आहे त माइज़ा केरु आहे जी हा बिल्कुलु है न सुठी ॻाल्हि आहे न इहा त माशाल्लाह बस तव्हांजो साथ हूंदो त इंशाअल्लाह बिल्कुलु बिल्कुलु आहे सभिनि खां वॾो त अल्लाह जो साथ आहे तव्हां जी सां ऐं माशाल्लाह अल्लाह साईं जेका तव्हांखे नेमत जेका आवाज़ तव्हांखे अता कई आहे न इन खां वधीक छा खपे तव्हांखे बस ते कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम आप जी बिलाल दुआने नारकन खां जी जी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो अल्लाह जो शुक्र अल्लाह जो करम बिल्कुल मां ठीक आहियां तव्हां ॿुधायो कीअं आहियो बिल्कुल ठीक ठाक ऐं शोपी भाई न आयो आहे तबियत शोभी भाई जी तबियत ठीक कोन्हे इन जे करे न आहिनि आया अल्लाह सां ठीक थींदा न इंशाअल्लाह ऐं गेस्ट तव्हां माज़ माइज़ा अली ख़ूबसूरत आवाज़ अथनि जी जी माशाल्लाह सां जी हेलो अस्सलाम वालेकुम माइज़ा अली वालेकुम सलाम भेण कीअं ठीकु आहे जी तव्हां खां पुछे थो तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो जी जी हा ठीकु आहियूं तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु आहियो ॾाढो ज़बरदस्त आवाज़ आहे तव्हांजो ऐं ॾाढो सुठो सॉन्ग त आहे महिरबानी करे जानी ॾाढो ज़बरदस्त सॉन्ग एंजॉय कयूं था जी जी हा ठीकु आहे भाउ ॿियो कुझु चवणु चाहींदव बस आपकी वजह शोभी भाई लाई दुआ आई ताला से नस्ते अच्छा करने जल्दी इंशाअल्लाह इंशाअल्लाह भाउ थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ माइज़ा हिते ब्रेक वठंदासीं ब्रेक खां पोइ मां तव्हां सां कचेरी कंदमि सही आहे जी व्यूअर्स वक़्तु हिकिड़े नंढे ब्रेक जो डोंट गो एनीवेयर वी विल बी राइट बैक सो स्टे विद अस वेलकम बैक व्यूअर्स ॿियो तव्हां सां हाज़िर आहियूं आई होप त तव्हां इंजॉय कंदा हूंदा माइज़ा जो आवाज़ बि तव्हां ॿुधो ऐं बिल्कुलु माइज़ा खे जेको आहे दुआउनि जी ज़रूरत आहे इलाही सपोर्ट जी ज़रूरत आहे तव्हां इलाही सपोर्ट बि कजो ऐं जॾहिं बि हिन जो एल्बम अचे त बिल्कुलु तव्हां हिननि जो एल्बम बि ॿुधिजो ऐं ॿियो माइज़ा इहो ॿुधाए अॼुकल्ह त जेको आहे यूट्यूब जो दौरु आहे त तव्हांजो यूट्यूब चैनल आहे जी हा आहे यूट्यूब चैनल त ज़बरदस्त माइज़ा जो यूट्यूब चैनल बि आहे माइज़ा अली जे नाले सां ई आहे माइज़ा अली जे नाले सां हिन जो यूट्यूब चैनल आहे त उनखे बिल्कुलु सब्सक्राइब कजो ऐं उन्हनि खे लाइक कजो ऐं पंहिंजे फ्रेंड्स में सर्कल में जिते जिते बि तव्हांजो सर्कल आहे फैमिली आहे त उन्हनि खे तव्हां बिल्कुलु चइजो त हिननि जा गाना ॿुधनि ऐं हुनजो चैनल सब्सक्राइब कनि त ईअं ई तव्हां अॻिते कंहिंखे मोट ॾेई सघो था उन्हनि खे अॻिते हिकिड़ी मंज़िल ताईं पहुचाए सघो था त तव्हांखे केतिरो टाइम लॻंदो आहे गाने खे यादि करण में ऐं गानो रिकॉर्ड कराइण में टाइम त लॻंदो आहे केतिरो तकलीफ़ हिन केसर में त माना वॾो टाइम लॻो हिन केसर में छो त वरी पहिरियों एल्बम हो नी जे करे प्रोग्रामनि जी सीज़न शुरू थी वई शादियुनि जी त वरी प्रोग्रामनि में बि टाइम फंक्शन वग़ैरह न हूंदा आहिनि पोइ फारिग हूंदा आहिनि त पोइ टाइम एतिरो कोन लॻे बराबरि माना नए जे फनकार जे हिसाब सां माना 2-3-4 महीना लॻी विया सही अच्छा जेके गाना हिन ॻाया आहिनि माइज़ा 11 गाना तव्हां ॿुधायो त सोलो आहिनि 11 ई गाननि जी जेका शाइरी आहे उहा तव्हां सिलेक्ट कई हुई न उहा सिलेक्ट मूं कई मलूक निज़ामाणी कई शाइरी पोइ शाइर त मुख़्तलिफ़ आहिनि पर सिलेक्शन मास्टर उहो हो अच्छा उन में धुनूं जेके से काफ़ी जेके मुंहिंजूं कंपोज़िशन आहिनि अच्छा अच्छा हा मूं कंपोज़ कई सही त तव्हां सिर्फ़ु माइज़ा जे गाननि में ई कंपोज़िशन कई आहे या हूअं बि कंदा न रहंदा हूअं ई आहियो? कई आहे हूअं बि मूं कंदा पंहिंजा ज़ाती गाना जेके काफ़ी आहिनि उनमें मूं ज़ाती कंपोज़िशन पंहिंजनि गाननि में जेके मूं काफ़ी गीत ॻाया आहिनि उनमें ज़ाती नई कंपोज़िशन आहे अच्छा जी ठीकु आहे त इन खां अलावा ॿियो छा कंदा आहियो ॿियो बसि असांजो प्रोफेशनल धंधो इहो ई आहे ॿियो हू कारोबार आहे ॿारनि खे खोले ॾिनो अथऊं दुकान आहिनि सही सही कपिड़े जा दुकान आहिनि ईअं माशाल्लाह रब साईं गंज ॾिनो आहे सही शुक्र आहे मालिक जो माशाल्लाह जेको ॾिनो आहे मालिक जे तरफ़ां शुक्र आहे मालिक माशाल्लाह सुठी जो ॻाल्हि माउ आहे जी माइज़ा दुआ आहे सही मां हयाती आहे माशाल्लाह ऐं अलाह करे हुनजी वॾी हयाती हुजे आमीन आमीन उनखे उमिरो बि करायो आहे माशाल्लाह। भाउ करायो आहे सभु क़ाबू क़बिलो उहो आहे उनजे बसि उनजूं दुआऊं आहिनि माशाल्लाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे
ऐं मां त पोइ मां ई हूंदी आहे, हुनजो को मट कोन्हे को बिल्कुलु। माइज़ा, तव्हां केतिरा भाउ भेण आहियो? असां 2 भाउ आहियूं। 2 भाउ भेण आहियो? हाँ जी। अच्छा, भाउ तव्हांखां नंढो आहे? जी। भाउ तव्हांखां नंढो आहे वॾो आहे? न न नंढो आहे। नंढो आहे। वॾी आऊं आहियां सभई। अच्छा, वॾा तव्हां ई आहियो। शरारती बि हूंदव मूंखे लॻे थो, है न? तंग त कंदा हूंदव मम्मी खे? हाँ, मी खे सभिनी खे माना पाड़े में सभिनी खे सभिनीनि खे तंग कंदा आहियो। ऐं जेके तव्हांजूं कज़नूं वग़ैरह आहिनि, माइटियाणियूं जेके बि जी आहिनि जी हा, मुंहिंजी मासातूं सभिनी खे। मासातियूं थियूं, मारोटियूं, मुंहिंजे साम्हूं ॻाल्हाइनि ई कोन। हा, उन्हनि खे ॻाल्हाइण जो मौक़ो ई कोन ॾिया। तव्हांखे ॾिसंदियूं आहिनि ॻाईंदे, पोइ कीअं महसूसु कंदियूं आहिनि? ख़ुशि थींदियूं आहिनि? हा, ख़ुशि थी। हा, छा चवंदियूं आहिनि? असां पाण में सलाह कंदियूं आहियूं, हिक ॿिए खे कलाम ॿुधाईंदियूं आहिनि। हू बि हुननि हू चवंदियूं फनकार आहिनि ही बि अच्छा अच्छा, मासात में जेके आहिनि सभी अच्छा, अच्छा। फनकार ई आहिनि। सही, माशाअल्लाह। हिननि जो घरानो काफ़ी जेको आहे माना सिंगर आहे, काफ़ी फनकार आहिनि। जी सही। तव्हांजी अम्मी अञा बि ॻाईंदी आहे या अम्मी छॾे ॾिनो आहे ॻाइणु? न हाणे एतिरो कोन ॻाए पर ॻाईंदी आहे। ॻाईंदी आहे। जी हा। पोइ तव्हां अम्मी सां गॾु कॾहिं सोचियो त गाने ॻाइण जो? सोचियो अम्मी सां गॾु कॾहिं डुएट कयो, अम्मी सां गॾु गानो ॻायो कॾहिं? हा, सोचूं था अम्मी जे गॾु बि ॻाइण जो। हा, बचपन खां बि झूठ त ॻाईंदी अचे हुन सां गॾु। सोलो न पर हिकिड़ो स्क्रीन ते हिकिड़ो न न सुठो स्क्रीन लॻंदो ते न, अञा ताईं गॾु कोन ॻायो। पर सोचो अथव त ईअं कुझु बहरहाल कजे हाणे कंदासीं इहो। इंशाअल्लाह। इहो ट्राई करे ॾिसंदासीं। हा, ज़रूरी आहे, छो जो मतिलबु माउ उस्ताद आहे ऐं हुन खां पोइ धीउ जेको आहे शागिर्द आहे, ऐं पेर रखियो अथई हिकिड़ो इंडस्ट्री में माशाअल्लाह सां, त उन्हनि जी दुआऊं अल्लाह बि अल्लाह रब साईं वधाईंदो, आहिनि। मालिक इंशाअल्लाह इंशाअल्लाह, उनजो धणी वधाइण वारो उहो मालिक जी ज़ात आहे। बिल्कुलु। तव्हां घणो करे घणनि शाइरनि खे तव्हां ॻायो आहे? वधि में वधि कंहिंखे ॻायो अथव? वधि में वधि जेको सो घणा गीत मुंहिंजा जेके से कपरी हयात कपरी, मलूक निज़ामानी, ज़मा ख़ासि खेली, उनखां पोइ उस्ताद बुखारी आहे, शेख अयाज़ ॻायूं था, ऐं सरकश सिंधी अदबी जेके माहौल आहिनि, ऐं सूफ़ी में जेके काफ़ी आहिनि शाइर उहे ॻायूं था। बिल्कुलु। तव्हांजो बि यूट्यूब चैनल आहे? हा, मुंहिंजो तव्हांजो बि यूट्यूब चैनल आहे। केतिरा फॉलोवर्स हूंदा तक़रीबन? काफ़ी आहिनि, माना ठीकु ठाक आहिनि माशाअल्लाह। सही। ऐं तव्हां उन ते बि गाना वग़ैरह रखंदा हा, आहियो? बिल्कुलु रखंदा आहियूं। उहो वरी असीं हाणे जेका कंपनी जेका रिलीज़ करे थी न, उहा ज़ाहिर आहे उहो ख़र्च थी करे, त हू पंहिंजे यूट्यूब चैनल ते रखंदी, छो त हुनखे हू चाहींदो त मूंखे सब्सक्राइब मूंखे मिलनि। पोइ उन में जेके शादियुनि में वञूं था या असीं लाइव कंदा आहियूं, पोइ वेही जेको सो पंहिंजो बाजू ढोलक ते अहिड़ी शाइरी गुनगुनाईंदा आहियूं, उहा मोबाइल ते भरे पोइ उन में जेको सो एडिटिंग कराईंदा आहियूं, पोइ उहे पंहिंजे चैनल ते रखंदा आहियूं। अहिड़ा काफ़ी गाना आहिनि मुंहिंजे चैनल ते। मुंहिंजी वाई तमामु मशहूरु आहे लतीफ़ सरकार जी, जेका लाखो फुलाणी, तव्हां ॿुधो हूंदो लतीफ़ सरकार जो, उन में मुंहिंजा 52 बैच चयल आहिनि, ऐं 6 वायूं जेके लतीफ़ी सलीम भुट्टो जेको मेरान चैनल ते, उहा वाई ही सभु हलण हारा, केरु न रांदो को हिते जे जूं, लतीफ़ सरकार जी वाई आहे, जेका मुंहिंजी तमामु शुरू मां मूं उहा ॻाई, उहा ॾाढी मुंहिंजी मक़बूल वई। मालिक वॾा करम नवाज़ी कई हुन ते। ऐं उनखां पोइ काफ़ी गीत जेके से शादियुनि में वञूं था उते भरियूं था, उहे चैनल ते रखूं था। पोइ असांजो किरत ई आहे, कमु इहो आहे, हिकिड़ी धुन ठाहियूं था, वरी जेकॾहिं तयारु थी वञे त वरी पंहिंजे मूं क्लब में जेको सो भरे पोइ यूट्यूब ते छॾे ॾींदा आहियूं। सही। जीअं तव्हां ब्रेक में ॿुधायो पिया त तव्हां हारमोनियम इलाही प्ले कयो आहे? हारमोनियम असल मुंहिंजी 91 जी जेका शुरूआति आहे हारमोनियम जी, मूं 95 में आउं हैदराबाद आयुसि, त पोइ उते हैदराबाद में तंहिं वक़्त में दौर में फौज़िया जो दौरो, ताज मस्तानी, ऐं तमामु घणो जेको सो राज़दा परवीन, तव्हां नालो ॿुधो हूंदो, ऐं काफ़ी सारा फ़नकार, कौसर मारवी, सना मारवी माशाल्लाह, तॾहिं माना जेको सो हैदराबाद रहंदी नंढी हुई, ऐं खोड़ सारा फ़नकार, बेबी शबाना आहे, ऐं माना जेंट्स में बि तमामु काफ़ी फ़नकार, सजा यूसुफ आहे, ऐं अलानो जूणे जो, ऐं ॿिया काफ़ी सिंगर जेके उन्हनि सां जेको सो कमु कयोसीं। सही, माशाअल्लाह। घणो जेको शुरूआति जेको सो हारमोनियम वॼाईंदा हुआसीं, प्ले कंदो हुउसि, उनखां पोइ वरी ॻाइण जो शौक़ु थियो। माशाअल्लाह। जीअं तव्हां डुएट ॻायो आहे माइज़ सां गॾु, त डुएट ॻाइणु ॾुखियो आहे ॾाढो? हा, डुएट ॻाइणु इहो आहे त या सवलो आहे?
न सवलो पंहिंजी जॻह ते आहे, पर उन में या त जेंट्स खे पंहिंजे आवाज़ खे कमु करिणो पवंदो या लेडीज़ खे, छो त लेडीज़ जो पंहिंजो गलो आहे, जेंट्स जो पंहिंजो गलो आहे, सही ठीकु आहे न। पोइ उनखे माना विच में ॿिन्ही खे माना तकलीफ़ न थिए। मसलन हीअ बि आसानी सां ॻाए वञे, ऐं बि आसानी सां ॻाए वञे, माना हिक ॿिए खे रस कस खाइणो पवे थो ड्यूट में। हूं त सोलो ॻायूं था त पंहिंजे सुर ते था ॻायूं, सही और हूं माना हीअ पंहिंजो सुर छॾींदी, ऐं पंहिंजो सुर छॾींदा, त पोइ उहो सुर ॻाईंदासीं जिते असांजो पाण में मेल जोल थिए। हर कंहिं जेको जेको ड्यूट ॻाए थो उहो ईअं करे थो, बिल्कुलु। सही बाक़ी हाणे ज़ाहिर मुश्किल त आहे पंहिंजे हिसाब सां। हाँ माइज़ा तव्हांखे त मुश्किल न थी डुएट ॻाइण में? ने थी थोड़ी थी हुई? जी हाँ। सही डप न पियो थिए त उस्ताद ने ने डप भी मूंखे कोन न डप मूंखे कोन थियो। अच्छा त सभु गॾु हुआसीं न, फिरिया बीठा हुआसीं, डप कीअं थींदो। हाँ इहो बि सही आहे। अब्दुल कादिर आहिनि असां संगत। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाल आहे साईं? घण का हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह भा ठीक, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? बसर बसर अल्लाह जी बात मालिक या करम करे। तव्हांजो प्रोग्राम असां ॾिसूं पिया, असांखे ॾाढो सुठो पियो थो लॻे। महिरबानी भा। हा तव्हांजा इहे फनकार बि जेके आहिनि असांजी पसंदीदा आहिनि सम्झो। अच्छा माशाअल्लाह माशाअल्लाह। हा बसि असांखे जेको आहे हिकिड़ो ॿियो अर्ज़ु आहे त असांखे उस्ताद बुखारी जो हिकिड़ो गानो ॿुधायो। इंशाअल्लाह भा इंशाअल्लाह कोशिश कंदासीं बिल्कुलु। अल्लाह अल्लाह खुश कंदो तव्हांखे। थैंक यू अदा। सलामत हूंदो। थैंक यू अदा, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। अल्लाह हाफ़िज़। हींअर मां चाहींदसि त असांखे डुएट तव्हां ॿुधायो। बिल्कुलु बिल्कुलु ॿुधायो इंशाअल्लाह। जी सही माइक मां बिल्कुलु डुएट ॿुधणु चाहींदसि ऐं एतिरो माशाअल्लाह तव्हां महिनत कई आहे ॿिन्ही ॼणनि, त इंशाअल्लाह ज़रूरु ॿुधंदासीं हींअर। त व्यूअर्स तव्हां बि इंजॉय कयो डुएट सॉन्ग हिननि जो, असां बि इंजॉय कंदासीं। ऐं जीअं त माइज़ा चयो त मूंखे डप बिल्कुलु बि न थियो। इहा सुठी ॻाल्हि आहे ॾाढी, डिॼण बि न खपे। जी हा। सिंध जा घोट तुंहिंजा वेड़ा सदाईं पिया वसन, शहज़ादा घोट तुंहिंजा वेड़ा सदाईं पिया वसन, तुंहिंजा वेड़ा सदाईं पिया वसन, ओ मामा चाचाईं भाउर पिया नचन, तुंहिंजा वेड़ा सदाईं पिया वसन, ओ मामा चाचाईं भाउर पिया नचन। सिंध जा घोट तुंहिंजा वेड़ा
वाह जी वाह, माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो ज़बरदस्त सहरो ऐं ॾाढो सुठो ॻायो ॿिन्ही डुएट में। महिरबानी। ऐं इहे उहे असांजा सहरा आहिनि जेके अॼुकल्ह असां इन्हनि खे मिस करे रहिया जी आहियूं। जी जी ऐं शादियुनि में इहे जेके सहरा आहिनि ॾाढो कमु ईंदा आहिनि। हा बिल्कुलु इन्हनि खां सवाइ शादी मुकमल न हूंदी कोन आहे। हूंदी आहे माना असल त निशानी माना आहे शादी जी शुरू आहे आहे ई बिल्कुलु सही। थैंक यू सो मच, तव्हां ॿई आया, पंहिंजो वक़्तु असांखे ॾिनव, ॾाढो सुठो लॻो तव्हां सां कचेरी करे, तव्हांजा गाना ॿुधी करे। ऐं बसि मां तव्हांखे इहा ई दुआ करणु चाहींदसि त ऑल द बेस्ट ऐं अॻिते वधो, हिमत न हारजो कॾहिं बि, अलाह साईं तव्हांजो साथ ॾींदो इनशाअल्लाह, ऐं तव्हांजो इनशाअल्लाह इलाही वॾो नालो थींदो हिकु ॾींहुं इनशाअल्लाह। ऐं असांजी बि तव्हांखे दुआ आहे त इनशाअल्लाह तव्हांजा प्रोग्राम कामयाबु वेंदा ऐं तव्हांखे रब सां हिमत ॾींदो, थैंक यू, तव्हांखे ख़ुशि रखे, थैंक यू, आबाद हूंदो। थैंक यू जी व्यूअर्स, आई होप त तव्हां इंजॉय कयो हूंदो अॼु जो शो। इनशाअल्लाह सुभाणे तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं। पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। वेंदे वेंदे ज़रूरु चवंदसि त मास्क पायो, छो त 22 जेको आहे % थी वियो आहे कोरोना कराची में, त बराए महिरबानी मास्क पायो, सैनिटाइज़र्स यूज़ कयो, SOPs जो ख़्यालु रखो ऐं वैक्सीन ज़रूरु लॻायो। मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।